यानी ज़ाहिर कंदो। त अल्लाह खे इल्मु त आहे, ज़ाहिरी बातिनी आलिमुल ग़ैब व शहादा रब जी ज़ात आहे। इल्मु ग़ैब सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला वटि आहे। इल्मु ग़ैब चइबो आहे बग़ैर वसाइल जे कंहिं हाल या इस्तक़बाल माज़ी जी मालूमात, हाल या इस्तक़बाल ऐं माज़ी जी मालूमात बग़ैर वसाइल जे ऐं उहो हक़ीक़ी हुजे, इनखे इल्मु ग़ैब चइजे थो। ऐं क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि सम्झाई आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा बयानु फरमाई आहे, ए नबी तूं हुनखे चओ ला यअलमुल ग़ैब मन फ़िस समावाति वल अर्ज़ इल्ला अल्लाह। नथो ॼाणे ग़ैब खे जेका बि शइ आसमाननि में ज़मीन में केर बि हुजे, सवा अल्लाह जे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात पाक आहे जेका इन ग़ैब खे ॼाणे थी। जॾहिं ग़ैब ॼाणे थी त माण्हुनि जे ईमान खे बि उहा ज़ात ॼाणे थी। मुनाफ़िक़त जो बि उनखे ई पतो आहे। ऐं फरमाई माण्हू सम्झनि था युतरको यक़ूलू आमन्ना, उन्हनि खे छॾियो वेंदो त उन्हनि चयो आहे ईमान आंदो, ईमान आंदऊं बसि। ईमान आणणु उन्हनि जो कलमो पढ़णु काफ़ी आहे। हमला इफ़्तनून, उन्हनि खे परखियो न वेंदो, उन्हनि खे जाचियो न वेंदो। मतिलबु जिन ईमान जी दावा कई आहे इम्तिहान इब्तिला जे लाइ तयारु थी वञनि। ऐं वधि में वधि इम्तिहान जेको थियो आहे उहो अंबिया किराम जो थियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस पाक इन जे लाइ दलील आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा अशद्दुन्नास बलाअन अल अंबिया सुम्मा अल अमसल फल अमसल। ज़ोर वधि में वधि इब्तिला में माण्हुनि में हूंदा आहिनि अंबिया, सुम्मा अल अमसल फल अमसल। पोइ वधीक जेके अंबिया किराम सां मुशाबहत रखंदा, मुमासिलत रखंदा, पोइ उहे उन खां बाद सुम्ह उन दर्जात तबक़ात ई हलंदा रहंदा। हिते अल्लाह तबारक व तआला ॻाल्हि फरमाई, छा माण्हू सम्झनि था हिननि खे छॾे ॾींदासीं जो हुननि चयो आहे त असां ईमान आंदोसीं। हालांकि ईअं हुयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुयो, हदीस में आहे मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फ़क़द आसम मिन्नी दमहु व मालहु इल्ला बिहक़्क़िल इस्लाम। जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह उन पंहिंजो खून, पंहिंजो माल, पंहिंजी जान माल इज़त महफ़ूज़ रखी, मगर बिहक़्क़िल इस्लाम, इस्लाम जे हक़ सां। ऐं इस्लाम जेको कानून ॿुधाईंदो उहो नाफ़िज़ करणो पवंदो। केर बि हुजे, कोई बि हिन खां बालातर नथो थी सघे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बि हदीस शरीफ़ मौजूदु आहे, हदीस पाक मौजूदु आहे। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इहा ॻाल्हि फरमाई त कोई बि मुस्तस्ना हिन क़ुर जे क़ाइदे ऐं कानून खां नथो थी सघे, जेको बि हुजे। वधि में वधि शुक्रगुज़ार माण्हू अल्लाह जो रसूल हूंदो आहे। जीअं अचे थो
हिकिड़े भेरे बीबी साहब आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो त साईं तव्हां एॾी मशक़त कयो था, एॾी महिनत कयो था, इहा अचे थो हता तवरमत क़दमा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इबादत कंदा हुया, मशक़त कंदा हुया, ताजो उन्हनि जा पेर मुबारक बि सुजी वेंदा, घणे क़याम जे करे, घणे मशक़त जे करे। तॾहिं बीबी साहब अर्ज़ु कयो साईं तव्हांखे अलाह से हर शइ माफ़ु करे छॾी आहे, तव्हां अहिड़ी पाण खे तकलीफ़ छो था ॾियो, ईअं छो था कयो तव्हां? मुहिम कानून आहे त जेका माण्हू करे सघे उहो करे। फरमायूं आयशा अफला अकून अब्दन शकूरा, अफला अकून अब्दन शकूरा, छा मां अब्द शकूर न हुजां, अलाह जो शुक्रगुज़ार बानो न थियां? अलाह से मूं ते एहसान कयो आहे, मुंहिंजे इनामात कया अथई त शुकुर बि ओतिरो करिणो आहे न। मां अलाह जे आॾो जेको इहो इबादत कयां थो या जेका महिनत ऐं मशक़त कयां थो, इहा शुक्रगुज़ारी आहे। जेतिरी नेमत आहे ओतिरो शुकुर आहे, नेमत ज़्यादा आहे शुकुर ज़्यादा आहे। अफला अकून अब्दन शकूरा, त हिते अलाह तबारक व तआला फरमाए थो माण्हू सम्झनि था त साईं मां ईमान आंदो आहे त बसि हाणे उन्हनि जे मथां को बि इब्तिला न ईंदो, का बि तकलीफ़ न ईंदी, का बि आज़माइश न ईंदी। आज़माइशूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, ऐं तकलीफ़ुनि में अलाह तबारक व तआला तकलीफ़ुनि जे निस्बत सां बि दुआऊं, अहिड़ा कलमात, अहिड़ा औराद, वज़ाइफ़ सेखारिया आहिनि, ॿुधाया आहिनि। फरमाया अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुन मिन रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। कंहिं माण्हू खे तकलीफ़ पहुचे थी त उहो पढ़े इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमाए थो, रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े भेरे घर पंहिंजे में हवेली में तशरीफ़ फरमा हुया, अचानक हिकिड़ो झूठो आयो हवा जो, संदन बत्ती हुई, ॾीओ हुयो, विसी वियो। पाण फरमायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बीबी साहब चयो साईं हीअ छाजे लाइ तव्हां इन्ना लिल्लाहि पढ़ी? इन्ना लिल्लाहि पढ़ी इन जे लाइ ॾीओ विसी वियो, हाणे राति अंधेरो आहे, अॻे वसाइल बि कम हुया, हाणे उन बाहि खे ॿारण जे लाइ त काफ़ी मशक़त करणी पवंदी। वरी साईं अॻ में त माण्हू ॻोल्हे वेही, उहो पथर हूंदा हुआ, उन्हनि पथरनि खे हिक ॿिए सां घिसाईंदा हुआ, पोइ उन मां चिंगारी निकिरंदी हुई, पोइ उहा वरी चिंगारी कंहिं अहिड़ी शइ खे लॻे जो ॿरी पवे, माना काफ़ी इन में तशवीश हुई, मशक़त हुई। पाण फरमाईंदा आहिनि, यानी इहा हिकिड़ी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे तालीम ॾिनी त हर तकलीफ़ जे लाइ माण्हू अलाह जो ज़िक्र करे, अज़कार जेके बि आहिनि उहे माण्हू करे। कहिड़ी बि तकलीफ़ अचे, थोरी हुजे या घणी हुजे, पर अलाह जो ज़िक्र करण मां इहो फ़ाइदो आहे, उन तकलीफ़ जो इज़ालो थिए थो, ऐं इज़ाले सां गॾोगॾु अलाह तबारक व तआला उनजी हौसला अफ़ज़ाई करे थो, ऐं उनखे तदारुक फरमाए थो, ऐं माण्हुनि खे तसली बि आराम अचे थो। इहे सभु उन जा असरात ऐं बरक़ात आहिनि। ऐं अलाह तबारक व तआला जो इन कलमात पढ़ण सां नुज़ूल रहमत थिए थो, जेका ख़ुदि इन आयत सबूरी सां साबित आहे, उलाइका अलैहिम सलवातुन मिन रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। अलाह जी तरफ़ सलात ऐं रहमत ऐं हिदायत, टे इनामात सिर्फ़ु हिकिड़े कलमे पढ़ण सां। अहिड़ी तरह सां इहे कलमात जेके आहिनि उहे इहे जीअं मसलन अचे थो ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो जेको आहे, ला इलाहा इल्लल्लाह हिकिड़ो माण्हू पढ़े थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे खे तराज़ू जे हिकिड़े पलड़े में रखो ऐं पूरी काइनात दुनिया खे तराज़ू जे ॿिए पलड़े में रखो, फरमाइनि था रजहत कलिमतु ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो जेको आहे उनखां राजी थी वेंदो, यानी ॻरो थी वेंदो, वज़नी थी वेंदो। सिर्फ़ु यानी हिकिड़ो कलमो एॾो भारी आहे,
अहिड़ी तरह सां ॿिया बि तस्बीहात अचनि था, जीअं अचे थो कलिमतान ख़फ़ीफ़तान अला लिसान हबीबतान इला रहमान सक़ीलतान फिल मीज़ान सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। यानी आहिनि ॿ कलमा इहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला खे तमामु महबूब ऐं प्यारा आहिनि, तराज़ू में तमामु भारी ऐं गौरा आहिनि और ज़ुबान ते तमामु हल्का आहिनि। सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। मतलब थोड़े थोड़े अल्फाज़नि में, थोड़े थोड़े कलमात में अल्लाह तबारक व तआला एॾी बरकत अता फ़रमाए थो ऐं उन जो वॾो दर्जो ऐं मक़ाम हासिल थिए थो। हिते अल्लाह से फ़रमाए थो, माण्हू सम्झनि था इहो तरक़ो ऐं यक़ूलू आमन्ना व हम ला युफ़्तनून, उन्हनि खे आज़मायो न वेंदो, जाचो न वेंदो, ॾिसूं त उन्हनि जो ईमान केतिरे क़दुरु आहे। हालांकि अल्लाह खे त ख़बर आहे, अल्लाह आलिमुल ग़ैब व शहादा आहे, लेकिन हिकिड़ो कानून आहे फितरत जो,